साईं असांजो हे जेको फसल आहे तक़रीबन 60 खां 70% जेको आहे असांजो मुतासिर थियो आहे। हाणे असां ग़रीब माण्हू कारो बाण विधो आहे, छा बाण विधा आहिनि, निंटियूं विधियूं आहिनि, हाणे कर्ज़ ई नथो लहे पियो। कुझु हुकूमत हिन सां ताउन करे फुआरो हणाए ॾे, स्प्रे कराए ॾे, हीअं त असां हीअं हिन फसल जा असर त बर्बाद थी वेंदासीं। मौसम जो चक्कर बीठो आहे वञी। सिंध में सारनि जे फसल खे बीमारी लगी वई। लाड़काणो, कंबर, शिदारकोट, शिकारपुर, जकराबाद ऐं दादू ज़िलनि में हज़ारे एकड़नि ते बीठल सारियूं निकिरण खां पोइ पापड़ी थी वियूं। गैर मयारी बिज, नकली भाण जे इस्तेमाल ऐं घणी गर्मी सबब 5 ज़िलनि में 50 एकड़ फसल मुतासिर। आबादकारनि जा मथे ते हथ अची विया। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त दहशतगर्दी जो मज़हब सां को वास्तो नाहे। 9/11 खां पोइ दहशतगर्दी खे इस्लाम सां ॻंढियो वियो। इन खां अॻु 75 सैकड़ो आपघाती हमला हिंदू तामिल टारगस कया, पर कॾहिं बि हिंदू मज़हब खे दहशतगर्दी सां न संभालियो वियो। भारत में अॼु बि नस्ल परस्त इंतिहा पसंद इक़्तिदार में आहिनि। न्यूयॉर्क में नफ़रत से वधल ॻाल्हियुनि खे मुंहुं ॾियण बाबति तक़रीर खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त यहूदी सोसाइटी ऐं भारत में बि इंतिहा पसंदी आहे। नफ़रत वधल बयाने जो अज़ालो थियणु घुरिजे। तुर्क सदर रजब तय्यब एर्दोगान चयो त दुनिया में मुसलमाननि ख़िलाफ़ नफ़रत से वधल तक़रीरूं 16 हदफ़ आहिनि। भारत में गऊं जो गोश्त खाईंदड़नि खे जीरो साड़ियो वेंदो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां न्यूयॉर्क टाइम्स जे एडिटोरियल बोर्ड जी मुलाक़ात। कश्मीर सूरतहाल बाबति ख़यालनि जी ॾेवट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त कश्मीर में भारत जा गैर कानूनी कदम आलमी अमन लाइ ख़तरो आहिनि, जिन खे रोकणो पवंदो। मलिहा लोधी चयो त वज़ीर आज़म न्यूयॉर्क टाइम्स एडिटोरियल बोर्ड खे भारत जे वालरल कश्मीर ते गैर कानूनी कब्ज़े बाबति तफ़सीलनि सां आगाही ॾिनी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जूं गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली जे इजलास में शिरकत लाइ आयल कज़ाकिस्तान, आयरलैंड जे हम मनसबनि ऐं यूरोपीय यूनियन जे परॾेही पॉलिसी जे सरबराह सां धारदार मुलाक़ातूं। कश्मीर सूरतहाल ऐं सिटे जे अमन बाबति ख़यालनि जी ॾेवट। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त भारत 5 अगस्त खां वालरल कश्मीर में कर्फ्यू लॻाए छॾियो आहे। 80 लख इंसानी हयातनि खे ख़तरो आहे। कश्मीर में कर्फ्यू सबबि मरीज़नि खे अस्पताल उमाणण में बि ॾुखियायूं आहिनि। वालरल कश्मीर में लॉकडाउन ऐं कर्फ्यू जो सिलसिलो 52हें ॾींहं में दाख़िल। 90 लख खां वधीक कश्मीरियुनि जी ज़िंदगी महफ़ूज़ बणियल। आज़ाद कश्मीर में ज़िलज़िले सबबि हर पासे तबाही। फोतियुनि जो अंग वधी 37 थी वियो। 500 ज़ख़्मियुनि मां केतिरनि जी हालत गणती जोगी। 5.8 जी शिदत जे ज़िलज़िले सबबि मीरपुर, काकरी, ताजान, जरीकस ऐं जातलान में केतिराई घर मिटी जो ढेर बणिजी विया। अक्सर मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल बरसात बि मुतासिरनि जा अहंज ॿीणा करे छॾिया। आज़ाद कश्मीर जे ज़िलज़िले मुतासिर इलाक़नि में पाक फ़ौज ऐं ॿियनि इदारनि जो इमदादी कार्रवायूं जारी। NDMA जे चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अफ़ज़ल ख़ुसूसी मुआविन फिरदौस आशिक़ अवान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ज़िलज़िले सटियल शहरनि खे खाधो खुराक, पाणी, कंबल ऐं ॿियो सामान फ़राहम कयो पियो वञे। फ़िलहाल परॾेही इमदाद जी का बि ज़रूरत नाहे। फिरदौस आशिक़ अवान चयो आहे त आज़ाद कश्मीर जी हुकूमत सां गॾिजी ज़िलज़िले मुतासिरनि जी मदद करे रहिया आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां आज़ाद कश्मीर जे ज़िलज़िले सटियल इलाक़नि जो दौरो। मुतासिरनि खे रिलीफ फ़राहम करण वारनि क़दमनि जो जाइज़ो वरितो। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त सिविल इंतज़ामिया सां गॾिजी हालतूं मामूल ते आंदियूं वेंदियूं। मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई वञे।
सिंध हाई कोर्ट डेंटल कॉलेज लाड़काने जे हॉस्पिटल में शागिर्दियाणी निमृता कुमारी जे पुरस्कार मौत जी अदालती जांच कराइण जी इजाज़त ॾेई छॾी। सिंध हुकूमत जी दरख़्वास्त ते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज लाड़काने खे वाक़े जी जांच करण जी इजाज़त ॾिनी वई। निमृता जी पुरस्कार मौत वारे वाक़े जी हेल ताईं वारसनि तोड़े पुलिस पारां का बि FIR दाख़िल न कराई वई आहे। निमृता जी मौत जी शफ़ाफ़ जांच कराइण लाइ समूरी सिंध सरापा एहतजाज आहे। मेनली जो फोकस इहो आहे त काज़िस असां ॾिसूं, रीज़न्स ॾिसूं त आया इहा ख़ुदकशी आहे या मर्डर आहे। जो सभ खां वॾो इशू त इहो आहे त काज़िस ॾिठा वञनि। ऐं ऑनरेबल सेशन जज साहिब इहो बि ख़्यालु हुयो त असां इहो बि ॾिसूं त एडमिनिस्ट्रेशन जो हिन में कहिड़ो रोल आहे, चाणक्य मेडिकल कॉलेज जो हिन में कहिड़ो रोल आहे। सो इहे सभु शयूं जेके आहिनि उहे जुडिशियल इंक्वायरी में ॾिठी वेंदियूं। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ॿियनि डिपार्टमेंट्स खां असांखे अचणियूं आहिनि, जीअं मोबाइल फॉरेंसिक्स आहे, लैपटॉप जी फॉरेंसिक्स आहे, उहा कुझु ॾींहंनि में अची वेंदी असां वटि। ऐं उन खां पोइ काफ़ी बहितर पोजीशन में हूंदी ऑनरेबल जुडिशरी बि ऐं पुलिस बि। अॼु इहो असां तय कयो ऑनरेबल जज साहिब सां त पहिरियों जुडिशियल इंक्वायरी इन जी थींदी ऐं पोइ अगरि ज़रूरत पई त पोइ क्रिमिनल केस दाख़िल थींदो। अॼु इहो फ़ैसिलो थियो आहे। अदालती जांच दौरान मालूम कयो वेंदो त निमृता जी मौत जा कारण कहिड़ा आहिनि ऐं कॉलेज इंतजामिया जो कहिड़ो किरदार आहे। DIG लाड़काणो इरफान बलोच जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज सां मुलाक़ात बाद मीडिया खे ब्रीफिंग। इरफान बलोच चयो त निमृता जी DNA, मोबाइल फोन, रए ऐं ॿियनि शयुनि जूं फॉरेंसिक रिपोर्ट अचणियूं आहिनि। उन्हनि सां केस हल करण में वॾी मदद मिलंदी। जज साहिब सां गॾिजाणी दौरान इत्तफ़ाक़ थियो त अदालती जांच में अॻभराई खां पोइ केस दाख़िल कयो वेंदो। नैब ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ, PPMPA अली हसन जरदारी ऐं पंजाब असेंबली जे अॻूणे डिप्टी स्पीकर शेर अली गोरसानी ख़िलाफ़ इंक्वायरी जी मंज़ूरी ॾेई छॾी। बलूचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर असलम रईसानी ख़िलाफ़ बि रेफरेंस जी मंज़ूरी। नैब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल जी सदारत हेठि नैब जे एग्जीक्यूटिव बोर्ड जे इजलास में एडिन हाउसिंग सोसाइटी जे सरबराह डॉक्टर अमजद ऐं ॿियनि ख़िलाफ़ बि रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी ॾिनी वई। नैब चेयरमैन चयो आहे त मेगा करप्शन केसिस खे मंतकी अंजाम ताईं पहुचाए करप्शन जो ख़ात्मो आणींदासीं। गुज़िरियल 22 महीननि दौरान 71 अरब रुपया वसूल करे क़ौमी नाणे में जमा कराया आहिनि। नैब हथां गिरफ़्तार PP अॻवान ख़ुर्शीद शाह ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि वारे मामले जी जांच जारी। नैब टीम तखत जा मुख़्तियार कार रोड़ी, रेवेन्यू ऑफिस ऐं हिकु होटल ते छापा रिकॉर्ड तहवील में वरितो वियो। नैब टीम रेवेन्यू अमलदारनि खे हिदायत कई त बेनामी मिल्कियतनि बाबति नैब खां सवाइ कंहिंखे बि ॼाण फ़राहम न कई वञे। नैब टीम अॻूणे DG पार्क लियाकत काइम खानी जे कराची वारे घर में पयल तिजोरी 3 ॾींहंनि खां पोइ आख़िरकार खोले वरिती, पर मिलियो कुझु बि न। ज़रियनि मूजिबि लियाकत काइम खानी पारां नैब टीम खे कोड ॾियण खां अॻु तिजोरी खोले सफ़ायो कयो वियो। बंगले में मुबैना तौरु ख़ाली मिलियल तिजोरी केतिरा ई सवाल छॾे वई। एंटी करप्शन टीम कराची में कार्रवाई करे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे 2 ऑफिसर्स खे रिश्वत वठंदे गिरफ़्तार करे वरितो। एंटी करप्शन अख़्तियारनि जो चवणु आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे असिस्टेंट डायरेक्टर वक़ार हैदर ऐं इंस्पेक्टर शाहिद खे रिश्वत वठंदे गिरफ़्तार कयो वियो। ॿिन्ही ॼणनि खे सुभाणे एंटी करप्शन अदालत में पेश कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट DIG लाड़काणो इरफान बलोच ऐं ॿियनि ख़िलाफ़ हैदराबाद डॉक्टर दीपक कुमार खे कूड़े मुक़ाबले में ज़ख़्मी करण जो केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अप्रैल 2015 में हाफ ट्राई कयल डॉक्टर दीपक कुमार जी घरवारी उन वक़्त जे SSP हैदराबाद इरफान बलोच ऐं ॿियनि ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत पारां वलीउल्लाह दल जी सरबराही में JIT जोड़ण लाइ डॉक्टर दीपक खे माहवार 50,000 रुपया अदा करण जो बि हुकुम ॾिनो। अदालत फैसले में चयो आहे त वॾे वज़ीर पारां दीपक जे इलाज लाइ ऐलानियल रक़म फौरी तौर ते जारी कई वञे। ज़रूरत पवण ते डॉक्टर दीपक जो परॾेह मां बि इलाज करायो वञे।
कराची समेत सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में तेज़ हवा सां तूफ़ानी बरसात। शाहबंदर में विझ किरण सबब 3 ॼणा फौत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया। कराची के गुलिस्तान जोहर, गुलशन इकबाल, डिफेंस, नॉर्थ कराची, कोरंगी, इब्राहिम हैदरी ऐं ॿियनि इलाक़नि में वसकारे खां पोइ रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो। धाबेजी, जनशाही, तलहार, राजू खानानी, थाणुगुला खान, नवाबशाह, सामारो ऐं ॿियनि इलाक़नि में भी तेज़ बरसात पई। मौसमियात खाते पारां बरसात जो सिलसिलो सूमर ताईं जारी रहण जी अॻकथी। जमील सुमरे साहब भी चेयरमैन साहब भी तव्हां लाइ चयो आहे तव्हांजो मसलो हल करायूं पघारनि वारो भी तव्हांखे सेटल करायूं हिते ई लाड़काणे के कार असांखे करणो हूंदो असां पाण कंदासीं। तव्हांजी ज़रूरत न आहे त LDA खे त थिए तव्हांखे काथे बि एडजस्ट कंदासीं हिते ई पघारूं तव्हांजूं मिलंदियूं पुराणी हूंदी ऐं जेके तव्हांजो प्रोसीजर बैकबोन मूंखे हाणे मिलियो आहे अञा थोरा कराए महाराज चुप कर महाराज चुप कर अलाकंदो वॾो वज़ीर थींदे सूबाई वज़ीर नासिर शाह खे LDA मुलाज़मनि जी दुआ न वणी। नए दायरे में LDA मुलाज़मनि 12 महीननि जो पघारूं न मिलण ख़िलाफ़ सूबाई वज़ीर ॾाढो एहतजाज कयो ऐं चयो त पघारूं ॾियारियो। अलाकंदो वॾो वज़ीर थींदे, जंहिं ते सूबाई वज़ीर वराणियो त ख़ामोश थी माराईंदे छा। ठते में मोटरसाइकिल जी मिस्री पारां मासूम नींग ते वेशाने तशद्दुद जी वीडियो वायरल। वीडियो में मिस्री मक़सूद आराइन मासूम नींग अहमद भट्टी के संदसि दुकान अॻियां खुलेआम बदतरीन तशद्दुद कंदे नज़र अचे थो। मामलो मीडिया ते अचण खां पोइ पुलिस नींग ते तशद्दुद कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। मुअज़्ज़िज़ टैक्स गुज़ार